अल्हम्दुलिल्लाह इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रुल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। हम्द सना इबादतें बंदगी वाखाण वडाई किबरियाई बुजुर्गी तारीफ उन्हीं परवरदिगार अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम अर्रहमान अर्रहीमीन रब्बे रहीम करीम जे लाए जंहिंजी ज़ात हमेशा आए हमेशा रहंदी ज़मीन मथे जितनियूं शयूं आहिनि हिकु ॾींहुं सभु फना जे घाट उतरी वेंदियूं पंहिंजो टाइम ऐं वक़्तु मुंदो पूरो करे ख़तम थी वेंदियूं। अल्लाह जी ज़ात हमेशा ज़िंदा ऐं क़ाइमु रहण वारी आहे, कॾहिं पण फना कीन थींदी, कॾहिं पण सफ़ा हस्ती मथां मटण वारी अल्लाह जी ज़ात न आहे। उन्हीं परवरदिगार अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम जी मुख़्तसर हम्द ऐं सना तारीफ़ ऐं बुज़ुर्गी वाखाण ऐं वॾाई जे बाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए रसूलनि पैगंबर अंबिया इकराम ते साहबा इकराम रिज़वानुल्लाह अजमईन मथे अल्लाह जे नेक इंसान माने मथे अनगिनत ख़ास करे दरूद ऐं सलाम नाज़िल थिए उन्हीं परवरदिगार जे रसूल रहमत रहमतुल लिल आलमीन अंबिया रसूल नबीअ जे सरदार जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीज़ो बिरादरो, माऊं ऐं भेनरूं, रब्बिल आलमीन जे कलाम पाक क़ुरान मजीद जी सूरतुल बकर जूं उहे आयतूं आजे साम्हूं पेश करे में आवियूं आहिनि, बयान करे में आवियूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला इरशाद रब्बानी फरमायो आहे त फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून। सूरतुल बकर जे 151-52 नंबर जूं आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त ऐं मूंखे यादि करियो, मुंहिंजो ज़िक्र करियो ऐं ज़मीन मथे रहंदड़ो इंसानो
मूंखे यादि करियो त आऊं आंखे यादि करियां, मुंहिंजो ज़िक्र करियो त आऊं आंखे यादि करियां, ऐं मुंहिंजी शुक्रगुज़ारी करियो, मुंहिंजी नाशुक्री न करियो। ऐं ज़मीन मथे मूंखे यादि करियो त आऊं अर्श मथे आंखे यादि करियां, ऐं ज़मीन मथे कंहिं मजलिस में, कंहिं गिरोह, कंहिं टोले में मूंखे यादि करियो त आऊं अर्श अज़ीम ते, आसमान ते फ़रिश्तनि जी जमात में आंखे यादि करियो। ऐं मुंहिंजी शुक्रगुज़ारी करियो, जेको नेमतूं मिले ॾियां इन मथे ऐं मुंहिंजी शुक्रगुज़ारी करियो। इंसान मथे ॿ वक़्त अचनि था, ॿ टाइम अचनि था। हिकिड़ी इंसान मथे नेमत, तंदुरुस्ती, चङ भलाई ऐं तरह तरह जूं नेमतूं, आराम, सुकून ऐं राहत, ऐं ॿई इंसान मथे मुसीबत अचे थी। त नेमत जेको मिले इन मथे शुक्रगुज़ारी, ऐं इंसान मथे जेको मुसीबत अचे इन मथे सब्र। मुसीबत, आज़माइश, इम्तिहान हमेशह इंसान मथे, अल्लाह जे बाने मथे, मोमिने मथे आयो आहे। ऐं क़यामत जे ॾींहुं सूदी इम्तिहान ने आज़माइशूं ईंदियूं रहंदियूं, इन मथे पाण खे सब्र करे जो आहे। अंबिया ऐं रसूल ऐं पैगंबर ऐं नबीअ मथे पण इम्तिहान आया, आज़माइशूं आवियूं, इन मथे इंसान में उन अल्लाह जे पैगंबर ऐं नबीअ सब्र कयो, अल्लाह ताला उन खे कामयाब रखियो, कामयाब कयो। त इंसान मथे ई ॿ वक़्त ई अचे वारा जई, इन मथे शुक्रगुज़ारी करणी नेमत मथे, ऐं रब्बिल आलमीन जो ज़िक्र करणो, रब्बिल आलमीन खे यादि करणो। या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, ऐं ईमान वारा निमाज़ ऐं सब्र वटां कमु गिनो। निमाज़ जॾहिं हूंदी तॾहिं सब्र अचींदो, इम्तिहान में पास थींदासीं। साबिर अल्लाह खे प्यारो आहे, साबिर अल्लाह जे बाने से जन्नतुल फिरदौस जे महलातनि जो वाइदो कयल आहे। साबिर जा दर्जा बुलंद थिए था, साबिर जे गुनाह, लक्ष्य, कोताही खे अल्लाह ताला माफ़ फरमाए थो। त सब्र जो प्लान पाण वटां छॾाए न वञे। अॼु ना शुक्री ऐं बेसब्राई वधी वई आहे, तॾहिं अल्लाह ताला पाण वटां नेमतूं झटे गिने थो। अल्लाह जी ज़ात नेमतूं खसे गिने थी। क़ुरान शरीफ़ में ॿई जॻह मथे लइन शकरतुम लज़ीदन्नकुम वल इन कफरतुम इन अज़ाबि लशदीद। जेकॾहिं आई नेमतें जी शुक्रगुज़ारी कंदा त मुंहिंजो रब आंखे वधा ॾींदो। जेकॾहिं नाफ़रमानी कयां ऐं नाक़दरी कयां त मुंहिंजे रब जो अज़ाब जेको आहे सख़्तु आहे। हालात आहिनि ताणे ख़तरनाक हालात मथां गुज़री रहिया आहियूं। हिन ताणे इस्लाम जी रसीब जा पां हथ कढी गिड़ो आहे। इस्लाम खे की सम्झाउनि था, इस्लाम कहिड़ी शइ आहे, इस्लाम कहिड़ो दीन आहे, इस्लाम कहिड़ो मज़हब आहे। जेको नाजाइज़ कमु में था इन कम खे पां अॼु जे माहौल में जाइज़ करे गिनो था। जेको जाइज़ कमु हुए था इन अमो कम अहिड़ा आहिनि, ई कमु पण पाण खे करणो न खपे। अमीर उमर जे ज़माने में हिकिड़ो माण्हू सरदार वॾो फौज जो अहले किताब जूं औरतूं ई इन से निकाह जाइज़ है। अमीर उमर जे ज़माने में अहले किताब जी औरत से उन माण्हू निकाह कयईं। अमीर उमर खे ख़बर पई वॾो हिकिड़ो माण्हू आहे, ख़ासो आहे, अमीरुल मोमिनीन अहले किताब जी औरत से निकाह कयईं। अमीर उमर
रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़त लिखियो त ई अहले किताब जी औरत से निकाह जायज़ है। तो अमीर उमर जो पैगाम ने ख़त मिले नियापो मिले तंहिं खां पहला हिनखे तलाक ॾेई जे कमु जायज़ ना जायज़ खे हिकिड़े पासे रखी छॾिजा। ऐं जेकॾहिं ईअं कंदा त भई आवाम ने पब्लिक किॾां वेंदी। फौरन अमीर उमर जो ख़त मिलियो। उन माण्हू पैगाम ॾिसी करे औरत खे तलाक ॾेई छॾे। मुंडी जो चांदीअ जी वेंदी है इहे पहिरण जाइज़ है। पिण सारी जमात वारा सारा इमाम माहौल गंदो है। जेकॾहिं इहे वेंदी पहिरें छॾी त इमाम साहिब हिकिड़े आंगर में पहिरें ऐं ॿियो झायल ॿिणी में पहिरें पोइ सोन जी वेंदी पण पहिरें फलाणो मौलाना फलाणो जमाती पहिरें वेठो आहे। अहिड़ा कम जेको जाइज़ अई इन जाइज़ खे हिकिड़े पासे रखी कम न करणु खपे। सोन जी वेंदी हराम है। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रेशम ऐं सोन पंहिंजे हथ में जले चओ मुंहिंजे क़यामत जे ॾींहुं सूदी मुंहिंजे उम्मत जे मर्द मथे अल्लाह क़यामत जे ॾींहुं सूदी हराम करे छॾे। सारो मुल्क जे रांदि मथे आहे मैच मथे। कुरान शरीफ में अल्लाह ताला सूरह आराफ में इरशाद फरमायो है वलो अन्ना अलल कुरा लफताना अलैहिम बरकात। जेकॾहिं आहे बस्तीअ ने इलाइक़े ने ॻोठे में रहण वारा ऐं जेकॾहिं मुंहिंजी अल्लाह पाक जो इताअत फरमान बरदारी कंदा त आसमान ऐं ज़मीन जूं बरकतूं आ मथे नाज़िल कंदो। जेकॾहिं ना फरमानी कयां त मुंहिंजो अज़ाब सख़्तु आहे। पोइ अल्लाह चए त मुंहिंजो अज़ाब उन इंसान मथे उन माण्हू मथे उन टोले मथे उन जमात मथे उन गिरोह मथे उन टाणे आयो जहिड़ा रांदि में मशगूल हुआ। रांदि जी माना खेल तमाशो गफ़लत जी निंद्र इहा रांदि रही। मदरसे में होॾां होॾां जाइज़ करे छॾियो। पण हिन रांदि में जेकॾहिं निमाज़ जो वक़्तु वियो त हीउ सख़्तु वॾो गुनाह आहे। निमाज़ जो टाइम वियो गुनाह आहे। इन रांदि में शर्त जेकॾहिं आहे त गुनाह आहे। ई पाण मुस्लमान जाइज़ करे छॾियो। मिड़े जेको इस्लाम जे अंदरि जंहिं कम जी मने जाइज़ ऐं जेको कमु नाजाइज़ उन खे पाण हलाल करे छॾियो। दुआऊं क़बूल नथियूं थिए बीमारी मुल्क मां दूर नथी थिए बुरा मौत मुल्क मां वञे नथा। साहबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा मोमिने जी मां कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही भला अचानक ज़मीन में ज़लज़ला अचानक मौत कोने ला थी वेंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए आयशा जॾहिं ज़मीन मथे नाजाइज़ कमे खे जाइज़ करे वेंदो ऐं गुनाह जा कम जॾहिं वधी वेंदा ज़ना खोरियूं ऐं बुराइयूं आम थी वञे अॾा भॼी वेंदा तॾहिं ज़मीन में ज़लज़ला अचींदा ऐं बुरियूं मुसीबतूं आफ़तूं ऐं मुंहिंजे उम्मत जे माण्हू में बुरा ऐं अचानक मौत थींदा। ही गुनाह जी वजह सां थींदो। अॼु शुक्रगुज़ारी न आहे सब्र न आहे गुनाह मथे नादम तोबो नथी थिए पाण वटां गुनाह खे गुनाह करे नथा सम्झूं। अहिड़ा इंसान जमात में न आई अहिड़ा टोला गिरोह न आई माण्हूअ खे बुराईअ जा अॾा बंदि कराई बुराइयूं रोकी नेकीअ जे तरफ़ माण्हूअ खे वारी। को माण्हू कंहिंखे चई नथो सघे। अॼु फ़ैसिलो ॿियो आहे इन में रियो दुनिया खपे थी दुनिया जा माण्हू खपे था दुनिया जा इंसान खपे था। आख़िरत जो मुल्क नथो खपे आख़िरत नथी खपे जन्नत नथी खपे तलबगार थियूं था जन्नत खपे थी मूंखे पण ज़बान में जा सचे हक़ जो लफ़्ज़ पाण ई कढियो। कंहिंजी दिलि जे अंदरि जॾहिं ईमान मज़बूत हूंदो ऐं ईमानदार आहियो अल्लाह मथे आंजो सचो ईमान है कुरान हदीस मथे आंजो ईमान है पैगंबर इस्लाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मञण वारा ईमान है आंजो त माण्हूअ खे बुराईअ कना रोकियो बुराईअ जा अॾा ख़तमु कराओ।
बुराइयूं वधंदी वञे ॾींहं ब ॾींहुं। निमाज़ पढ़ी ने बुराई करणी, हराम जो धंधो करणो, हराम जी रोज़ी बेरी करणी ने निमाज़ पढ़नी, ये भला इस्लाम जे अंदरि जायज़ है? निमाज़ बेहयाई बुराई कना रोके थी, निमाज़ फाशा गुनाह जे कमे कना मने करे थी। लेकिन पा निमाज़ी पढ़ायूं, दाढ़ी पण चेहरे मथे है, नाजायज़ कम करना, हराम जूं रोज़ियूं कमाइणियूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर कहिड़ो आहे? हराम जी रोज़ी, इस्लाम आयो, दीन मुकमल थियो, तॾहिं जंहिंजे कन मथे आवाज़ इस्लाम जो पुॻो, पैगंबर जो हुकुम पुॻो, हराम खे हराम सम्झणो ऐं हलाल शइ खे हलाल, तॾहिं उन माण्हूअ लबैक चई करे उन हराम मां हथ कढी विधा। ये घणे जुमे में तव्हांखे न सुणायो, दारू हराम है जंहिंजो क़ुरान करीम में अल्लाह ज़िक्र फरमायो है। जॾहिं अनस रज़ी अल्लाह अन्हु चवंदा ऐलान थियो, अॼु वॾा शराब दारू हराम, टांकियूं भरियूं पियूं, मटका भरिया पिया हुआ, सारे मदीने जा दुकान दारूअ से भरिया ऐं कारखाना भरिया पिया हुआ। जॾहिं ऐलान सुञाणू, क़ुरान अल्लाह जो पाक कलाम नाज़िल थियो, क़ुरान थोड़ो थोड़ो 23 वरे में नाज़िल थियो। अॼु सारो क़ुरान अल्लाह जो पाक कलाम मौजूद है, 30 सिपारा मौजूद है, हर बोलीअ में मौजूद है, तफ़सीर जंहिंजा मौजूद है, तर्जुमो मौजूद है। उन ज़माने में तर्जुमा तफ़सीर क्या आया? क़ुरान जी आयत न अरब हुआ, अरबी दान हुआ। क़ुरान नाज़िल थियो, शराब हराम, अल्लाह जे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान में जा अल्लाह आसमान मना जिब्रील अमीन खे रवानो कए, दारू हराम है। ऐलान सजे में आयो, सारा मदीने जा व्यापारी 12 दुकान मां निकरी आया, 12 निकरी ऐलान मत कन हिकु सौ में न सुञाणू। हिकिड़े में खे पुछो ऐलान करो है, कि ऐलान आसमान मथा आयो है, पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे क़ुरान करीम जो आयतूं नाज़िल थई हुई। अॼु वॾा दारू हराम, नशे हराम, जेको बेहयाई ऐं बुराई जो ॾस ॾेई हराम, उन्हीं जा कारोबार हुआ दारूअ जा, उन्हीं जा माल जा कारखाना भरिया पिया हुआ। सारे माण्हू मदीने जे ऐलान करे चयो, अॼु वॾा दारू हराम, इस्लाम अची वियो आहे, पैगंबर अची वियो आहे, क़ुरान अची वियो आहे, क़ुरान नाज़िल थियो आहे। नियाणीअ पूरले नियाणीअ जे कंध मथां अॼु कातिल थियो आहे, क़ुरान नाज़िल थियो आहे। अरब जा उठारी आलम थिया आई, क़ुरान नाज़िल थियो आहे। मके जे कुरैश जा कंध झुकाए विधे। 100 वरे थिया, 150 वरे तोईद में आयो, अञा कंध झुकियो आहे, अञा तौबा जो मौक़ो मिलियो आहे। ऐलान कयो, अॼु वॾा क़यामत जे ॾींहुं सूदी, दारू हराम, ज़ना हराम, माण्हूअ खे मारण क़त्ल करण हराम। उन्हीं माण्हूअ न चवंदई कारखाना भरिया पिया आहिनि, हिन माल जो केॾा निकाल करियूं। क़ुरान नाज़िल थियो, मौत न अची वञे, इन ई हालत मथे मरी वञो। उन्हीं वापारीअ उन्हीं पंहिंजूं टांकियूं हारियो, उन्हीं दुकान मां कारखाना तोड़े करे सारा शराब जा ठा हूंदा कयूं। साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन चवंदा त असां आसमान खे सफ़ेद ॾिठो, ईअं न ॼाणो असांखे अहिड़ो लॻो त आसमान मां मींहुं थियो पर मींहुं बरसाति न हुई। पैगंबर ते हुकुम नाज़िल थियो, शराब हराम थियो, मदीने जी गलीअ में दारूअ जो पाणी हलियो थिए, दारू हलियो थिए, ईअं हलियो थिए जीअं बरसाति हले। त मुस्लमानो, ई चवण वारा, ई सम्झाइण वारा, हिकिड़ो ॾींहुं की न हूंदा पंहिंजा इख़लाक़ जो कोई, इन इख़लाक़ खे ॾिसी करे ऐं ॿियूं क़ौमूं ॼाणी त मुस्लमान जी हालत कहिड़ी आहे। मुस्लमान भला पूरो करे विया आहिनि, इस्लाम कहिड़ो मज़हब आहे। माण्हू तहक़ीक़ूं करे इस्लाम जे अंदरि अचे पिया, को चए असांजो ख़ानदान सॼो मुस्लमान थियो, को चए आऊं मुंहिंजी आका आहे सॼी, मुंहिंजो कुटुंब इस्लाम क़बूल कयो। इस्लाम जो हीउ इस्लाम वारो वीचारो नाजाइज़ कम करे न इस्लाम खे छॾे ॾे पियो। अड़े इस्लाम उहो इस्लाम दीन है, जॾहिं ऐलान थियो
ताए मके जा कुरैशो इन्हीं नियाणीअ खे आई दफन करा था क़यामत जो ॾींहुं इन्हीं खां पूरे लेंगे पुछियो वेंदो इज़ल मऊदतो सोइलत ऐं कहिड़े गुनाह ऐं कहिड़े ॾोह में मारियूं वयूं हुयूं, कहिड़े गुनाह में पकड़ाणियूं हुयूं। माण्हू अपने जो गुनाह ज़ाहिर करे अल्लाह जी हिकिड़ाई वादा ॾींहं में अची आधी राति जो थी अल्लाह वटि गुनाह अपने जो बयान करे ऐं माफ़ी घुरई। कैस कबीले जो सरदार आयो ऐं इमाम कायनात जनाब मोहम्मद रसूलुल्लाह मूं मुंहिंजे नियाणीअ 9 नियाणियूं मुंहिंजियूं हुयूं, मुंहिंजियूं 9 छोकिरियूं हुयूं, मूं उन खे जीअरियूं दफ़न कयूं, मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। औलाद कहिड़ो प्यारो वेंदो अचे, निमाज़ जो टाइम वेंदो रहे, औलाद हथ नथो कढे, दुनिया जा कारोबार ठप करे औलाद लाइ मरूं था। ऐं इमाम कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ज़मीन ते मुंहिंजो पैर मुंहिंजो पग उभी नथो सघे, मूं मुंहिंजियूं 9 नियाणियूं बोलंदलूं अबा अबा कंदे वयूं पे ऐं कोठे करे जीअरियूं दफ़न करे उन जा मिटी वारे आयो, उन जूं रणियूं जेको आई मुंहिंजे किलीचे खे तोड़े छॾियो, मुंहिंजो कन जो कोई नहीं मुझे आवाज़ अचे अल्लाह जा पैगंबर इस्लाम क़बूल करियां ऐं इस्लाम अची वञा चाहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। पैगंबर इस्लाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तू चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु रसूल, इस्लाम अची वञ, सची तौबा कर, अल्लाह तुंहिंजो गुनाह माफ़ करे। केस अञा वेठो आहे, ॿियो हिकिड़ो दौड़ंदो अचे पियो, अल्लाह जा रसूल इस्लाम अची वियो आहे, असांखे ख़बर पई आहे। ॿारहाड़ीअ मां चऊं पिया मदीने में दाख़िल थिया आहियूं, मूं मुंहिंजी नियाणी कोठे आयुसि पे मदीने जे वादीअ साम्हूं, मदीने में अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो पुराणो कूओ ॾिठो, मदीने वॾा लॻियसि मके जो रईस आहियां, मके जो आहियां, अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम आयो तंहिं कणा मां मके में हिकिड़ो जंगल हो, तंहिंमें पुराणो खूहो हिकिड़ो अवावर खूहो जेको अल्लाह जा पैगंबर जुनू खूहो हो वाए हुई, मुंहिंजी नियाणी बोलंदल अबा अबा कंदी मूं पुठियां हलई अचे, मूं बाह में झले करे, मूं गिरबान में झले करे उन खूह में पुराणे में फिराए छॾई, पोइ दाऊं कया मुंहिंजा पेर मुंहिंजा वालीअ मूंसां ई कुरो करी थो, मूं आसमान खे ञारियो त आसमान लरज़े पियो, ज़मीन पर मुंहिंजे पग हेॾां निकिरी वञे थी। अल्लाह जा पैगंबर मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो या न, अञा मुंहिंजे कन इस्लाम अची वियो, घणा ॾींहं गुज़री चुका, घणा साल थी विया, मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। पैगंबर इस्लाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्लाम क़बूल कर, मुंहिंजे रब मथे ईमान आण, मूंखे सचो सम्झ, सची तौबा कर, मुंहिंजो रब तुंहिंजे गुनाह खे माफ़ करे। त इस्लाम हू वस्तु आहे, इस्लाम हू शइ आहे। मको जॾहिं फतेह थियो, मके में जॾहिं दाख़िल थिए थो तॾहिं जे बैतुल्लाह जी चावी खणी अचो, उस्मान बिन तला चावी चे मुंहिंजी मां नथी ॾे मुशरक आहे। अल्लाह जो पैगंबर अचे त मुंहिंजो रहमतुल आलमीन जो अॼु आयो आहे। मके जूं माऊं ऐं मके जा यतीम बचला, अॼु अञे मथे ते ताज, अॼु जो पे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो या मको फतह करण आयो या अबू सुफियान जहिड़ा वॾा वॾा सरदार मके जा सन 8 हिजरी रमज़ान अल मुबारक जो महीनो आहे, पैगंबर जे दाख़िल थियो, तॾहिं चए था त अॼु असांखे माफ़ी कीअं थींदी जेको 13 वरे ताईं सतायो आहे। पैगंबर ज़ुल्म करण न आयो, अॼु दुनिया ज़ुल्म सां भरी पई आहे, ॾींहं बड़ी ज़ुल्म वधंदो वञे पियो, तॾहिं आयो ऐं चए ऐं अबू सुफियान ऐं मके जा सरदार अॼु ऐं खुले हलिया अचो, हकीम बिन हज़ाम जे घर में जेको पनाह गिने तंहिंखे माफ़ी आहे, अबू सुफियान जे घर में जेको दाख़िल थिए तंहिंजो गुनाह पण माफ़ आहे, सची तौबा करे। तॾहिं अबू सुफियान चए ऐं अल्लाह जा रसूल ऐं पैगंबर असीं माफ़ीअ लाइ आया आहियूं, माफ़ कणे 13 वर सतायो हो, लोधे करे वतन में जा कढियो, जंहिं काबे अल्लाह जे घर खे फेरा ॾेई, जंहिं काबे लाइ कई इंसान सिकी सिकी ने कबर जे हवाले थी विया, काबे मथे न पुॻा, इन काबे खे चकर ॾेई करे चाहे वतन ऐं मक्का मूंखे छॾणु नथो अचे, ऐं मक्का तुंहिंजो सिकूं खणी ऐं मदीने वञा थो 450 किलोमीटर, मूंखे रोअण नथा ॾी, रवानो करे छॾियो। वरी 8 वरे जॾहिं मके में आयो तॾहिं चए अबू सुफियान ऐं मके मां लोधे कढण वारा अॼु वञ ला तसरीब अलैकुम अल-यौम, मूं तोखे माफ़ ईअं कयो जो यूसुफ पंहिंजे भाउ खे माफ़ कयो।
अे अमीर हमज़े जा कातल वेशियो अे हिंदा ऐलान रहमतुल्लिल आलमीन जो वञो वञ के मुंहिंजे काके अमीर हमज़े जो गुनाह माफ़ कयो। हिंदा तो मुंहिंजे काके जा कलीचा आंद्रा चबे ने खाधे वे हिंद तो के मुंहिंजे काके जो खून माफ़ भला पा माफ़ कयो आहे के पांजू निमाज़ू कबूल थींदियूं रुगो सजदा ई अल्लाह वटि कबूल दुआ भला कबूल थींदी। इमाम हरम 5 वक़्त दुआ घुरे पियो अल्लाह आसमान जा रब सारी दुनिया में अमन पैदा कर। मुसलमानों जी वीचारे हिकिड़े सिंधी शाइर चए जाग जानी जाग तूं चोर घेड़िया तोजे गंज खाने में तूं निंद्रू पियो करीं तोजे गंज खाने में तोजे कोटे ने किले में ॿिया गैर माण्हू ढरी आया तोजा इखलाक तुंहिंजूं आदतूं गैर खणी विया आहिनि। गैर पिरा जो घर में सतल की न हूंदो ही वीचारो असला तो ख़ैर मिनण पैर फासा पियो कढे भला हालत पंहिंजी कहिड़ी आहे पंहिंजो दुआऊं क़बूल कीअं जाग जानी तूं गैर चोर घिड़िया तोजे गंज खाने में तूं अञा निंद्रू पियो करीं ऐं गैर तोजा इखलाक मड़े खणी गैर मुस्लिम वेंदा हुआ। जॾहिं मके में आयो तैर चइजे मुंहिंजे ज़ैनब जो कातल कोठे अचो हेमार बिन असवद चे हेमार जो है शरब में अचे न तो आयो हेठ कंद करे वो है रहमतुल्लिल आलमीन सामू ञाणे तो है हेमार अज मको फदा छो है आऊं माफ़ी जो ऐलान करियां तो माफ़ी जो पत्र लिखी दियां तो माफ़ी पत्र लिखी दियां तो आगे माफ़ करियां तो तू कह रही है चे ज़ैनब जो चे मुंहिंजी ज़ैनब के जीअं तो शहीद के जीअं मारे वे ईअं मूंखे छुड़ाए तॾहिं चए तो उठ मथे सुवार हुई ज़ैनब अबू सुफियान के काफ़िले में आऊं पेटा हमल औरत हुई तीर मूं हया ज़ैनब उठ मथा किरी पई मुंहिंजे दिलि में रोम न आयो। ज़ैनब के कोठे मदीने मां खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी न्याणी हुई। जॾहिं बदर जी लड़ाई लगी तॾहिं ज़ैनब वटि हिकिड़ो कंध में हार हो केतिरी देर पकड़िजी आया तर अबुल आस बिन रबीअ खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो अरे अबुल आस बिन रबीअ अरे ज़ैनब जा घर वारा फिदियो ॾेई बणी आज़ाद करियो तो वटि कीअं आहे हेठि कंध करे वेठो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलाए ज़ैनब वटि त अबुल आस बिन रबी बदर में कैदी में पकड़िजी आयो आहे अॼु फिदियो ॾेई एवज़ ॾेई बणी आज़ाद करियां थो तुंहिंजे घर वारे वटि कीअं न मुंहिंजे दामाद वटि मुंहिंजे जमाई वटि। तॾहिं ज़ैनब कंध में जो हार हो गले में पैरलिक हार कढी ने ॾे थी तई रहमतुल्लिल आलमीन जे हथे मुबारक में ॾिजा चो खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मूंखे जॾहिं रुख़सती कए रवानी कदे मुंहिंजो हार ई मुंहिंजे पैरां यानी कंध में विधे जॾहिं हार मदीने में खणी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया पैगंबर इस्लाम जी अखी मां आंसू निकिरिया ऐं चयो ऐं साबा ही त मुंहिंजे खतीजा जी यादगिर आहे ही मुंहिंजे खतीजा मुंहिंजी नियाणी खे ॾिने में अबुल आस जो हिकिड़ो चओ था हिन जे बारे में ही आऊं फिदीअ में कीअं न गिणंदुसि तॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त वेझो मुंहिंजे ज़ैनब खे कोठे जो जॾहिं कोठे उतारूं मके में रवाना थिया तॾहिं हेमार बिन असवद हमलो कयईं चंद ॾींहं में वफ़ात करे वई जॾहिं मको फतेह थियो तैर चयईं हेमार आयो ई हा चए वञ हेमार मुंहिंजे ज़ैनब जो खून तोखे माफ़ करे उहो इस्लाम उहो हुई हमदर्दी उहो रहमतुल्लिल आलमीन पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पां उम्मती आहियूं त पां मुस्लमान आहियूं नाजाइज़ कमे करणा पासो करियूं ऐं जेको जाइज़ कम ई जंहिंजो इस्लाम ऐं पैगंबर हुकुम ॾिनो हुए ई पां कमु करियूं ऐं हिकिड़े ॿिए जा ॾुआ चुकरिया से पां माफ़ कंदासीं तॾहिं पंहिंजो रब पांखे माफ़ कंदो अल्लाह पंहिंजे गुनाह खे माफ़ कंदो ॿिए माण्हूअ जा कुसूर जेको पां कया आहियूं इन वटां माफ़ करायूं कंहिंजी गिला कंहिंजी गीबत कंहिंजी चुगलखोरी कंहिंजी मुनाफ़क़ी कई वे त इन गणा तौबा करियूं उन खे चओ हुते तुंहिंजी गिला कई अथई इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह वॾा मुहद्दिस हुआ ई चवंदा जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मौशर जो मैदान लॻंदो तॾहिं गिला ऐं गीबत जे बारे में सॾु करे में अचींदो तॾहिं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे सॾु करे में अचींदो तॾहिं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह चवंदा तव्हां वांगुरु मथे मुंहिंजा रब करीम ऐं तूं ॼाणंदड़ ई मुंहिंजा अलाह रही में करीम दिली जा बेद ॼाणंदड़ ई मुंहिंजा रब करीम मूं कॾहिं पण कंहिं मुस्लमान जी गिला न आई की अलाह मूंखे इन गुनाह में कीन पकड़ींदो त अलाह अहिड़े गुनाह करणा पाण खे बचाए रबिल आलमीन मुंहिंजी दुआ आहे
त अल्लाह तरह तरह जे नाजायज़ कमे कना पाण खे बचाए, बुरी बीमारी मुसीबत कना अल्लाह पाण खे बचाए, आज़माइश इम्तिहान में अल्लाह पाण खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ऐं वॾे आज़माइश वॾे इम्तिहान में पाण खे अल्लाह रब्बुल आलमीन मुब्तला न करे, जंहिंजे खणण जी पाण में का ताक़त ऐं बार न रहे। इम्तिहान अचे, आज़माइश अचे, मुसीबत अचे त रब्बुल आलमीन जे दरबार में दुआ घुरणी, रब्बे करीम ज़ुल जलाल वल इकराम अहिड़ो मूं ते वजन ऐं भार न ठॻाए, मुंहिंजा रब जेको मुंहिंजे खणण जी जलण जी मूं में ताक़त न, मुंहिंजा अल्लाह अहिड़े बार कना बचाए। अल्लाह राम राहिमीन पाण खे सही सची इस्लाम अल्लाह जे दीन मथे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इस्लाम जिनी कमे कना पाण खे रोके, अल्लाह उन कमे खां बचाए। नाजायज़ धंधे कना, नाजायज़ कमे कना पाण बचूं, ऐं अल्लाह पाण खे तौफ़ीक़ ॾे। पंहिंजो नफ़्स नादान है, बुराईअ लाइ छिके थो जी यूसुफ अलैहिस्सलाम खे जॾहिं उन औरत जेल में रवानो कयईं, तैर चए वमा उबरियो नफ़्सी इन नफ़्स लअमारतुन बिसू इला मा रहम रब्बी इन रब्बी गफूर रहीम। मुंहिंजा रब मुंहिंजो नफ़्स घणे बुराई लाइ छिकींदो, मुंहिंजो रब तुंहिंजे मथे रोम करी त नफ़्स पंहिंजो नादान है, घणे छिके थो। अल्लाह पाण मथे रहम करे, पंहिंजी हालत खे अल्लाह सुधारे, अल्लाह आलम सलामत जी जेकी मुसीबतूं अल्लाह बड़ा दूर फरमाए। आमीन सुमा आमीन। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور انفسنا ومن سيئات اعمالنا من يهده الله